तकरार, हाय तकरार। खबर ही नथी पवे छोरो अलाए कंहिं कंहिं खे वधे थो टांडा ॾींदो। अॻियो भूत जो सूर लथो न आहे, वरी ॾियारींदो सट को अलाए छा। उहा मां हली मां अंदरां तेल त खणी ॾे, भूत खे मालिश करे छॾियां। हेॾां या होॾां ॼाण पुलिस आई। खैर गुरु मुआ, खैर गुरु। या वाई त न कढो मातव। जॾहिं बि पुलिस कई थी त अचे पहुचंदी आहे हिते। पर बाबा हिते पुलिस ईंदी छो? ॿाहिरि 3 खून थिया आहिनि, पूरा 3 खून। मुआ वाई त सड़ाई कढ। तोखे कीअं ख़बर पई त 3 खून थिया आहिनि? ओ मुंहिंजी सिकी लधी सबा जहिड़ी शाहरू छल बंदूक लॻंदई। इहा ॻाल्हि नंढे वॾे जे वात में आ। सभु इहा ॻाल्हि था कनि त रेस नवाब खान ऐं सजावल खान वारनि जे विच में झेड़ो थी पियो आहे। 2-3 माण्हू मरी विया आहिनि ऐं 2-3 ज़ख़्मी थी पिया आहिनि। ओ बंदूक लॻई तोखे? इन झेड़े जे विच में असांजो छोकिरो त न हो मूंसा? इहो ई त पिट को पिटियां थो। ॿुधण में आयो आहे त सजावल जो वॾो सोट लाला बि सख़्तु ज़ख़्मी थी पियो आहे। बचण जी उमेद बि घटि अथसि। जेकर न इहो पूरो थो थिए त पोइ सजावल खान पुलिस जी पूरी ट्रक भराए अॼु असांजे घर जे मथां कड़कंदो। पोइ त बाबा कम त ख़राब थी वियो। ओ अम्मा तूं दिलि न लाहे, कुझु कोन थींदो। असां उन खे अर्ज़ था कयूं पाण ई सणायूं कंदो, पर जे न असली ॻाल्हि चढ़ी वई त वठी हिन पोड़े खे अॻ में कराईंदासीं। चवंदासीं पुलिस खे त गेलियूं वञूसि। ओ हिते रखीस न हिते रखीस। ही सालू त आके निधण को ॿार हथ अची वियो आहे। जेको अचे करज़ाई तॾहिं बि सालू मुंहं में, जेको अचे फेडाई तॾहिं बि सालू अॻियां। ऐं जे अचे थी पुलिस तॾहिं बि हे कुर्बानीअ जो ॿकर अॻियां वेठो आहे। कुटरा रन कुटरा, यतीम निधण को ॿार हथ अची वियो अथई। पई कुटरा मूंखे हिते तव्हां सां पुॼी कोन थो सघां, बाक़ी क़यामत में हिसाब ज़रूर वठंदोसांव। ए वाह, जेके बि पादर खाईंदो आ सो पंहिंजे अफ़ालनि जे करे। ॾोह वरी शहरूअ जो कहिड़ो ॾोह कयो मां? जे चोरियूं ऐं फुरूं मां कयां त मुंहिंजा फाल बुछड़ा करे छोरो ऐं कुट जे वरी सालू। वाड़ी वार न शाहरू तुंहिंजी अदालत सलाम अथई। अदालत मुंहिंजी कहिड़ी आहे? असुल वॾनि खां ॿुधंदा आया आहियूं त सुकनि कढ सावा बि सड़ी वेंदा आहिनि। सुॼणियो तो आहे त लोड़ींदे बि तूं न। मुंहिंजो ॾोह आहे छा? अञा त तो शहरूअ जूं शरारतूं ॾिठियूं ई कोन्हनि। पुट छा थो सम्झी? इहो कमु कंहिंजो थी सघे थो? वाह, नवाब खान ऐं सजावल खान जे विच में इहा दुश्मनी ख़तमु थियणी न आहे। वज़ीर जे क़त्ल खां पोइ वरी लाला ते हमिलो। इन मां तूं अंदाज़ो लॻाए छॾ बाबा, त कंहिंजो कमु थी सघे थो? छा सजावल खान एॾो ज़ालिम आहे जो नवाब खान खां पलांत लाइ 5 सोटनि खे मारींदो, जॾहिं त इहे 2 सोट सजावल खान जी ताक़त हुआ? लॻे थो त शामीर नवाब खान सजावल खान जी ताक़त ख़तमु करणु थो चाहे। हा बाबा, नवाब खान जी इज़त खे सजावल खान सरेआम बदनाम कयो। सजावल खान छोकिरी खे पनाह ॾेई पंहिंजे मौत खे पाण सॾींदो आहे। हाणे इहा दुश्मनी कॾहिं बि ख़तमु कोन थींदी, ऐं ख़तमु तॾहिं थींदी जॾहिं ॿिन्हिनि मां को मरंदो। दा उन्हनि जे झेड़े कण खॾे में तूं मूंखे पंहिंजो ॿुधाए त असां तुंहिंजे रिश्ते लाइ वञूं या न वञूं? मां पंहिंजी तयारी वठां या न वठां? सारी पुलिस जे ख़ौफ़ खां मूंसां घर में न हूंदो। उन्हनि जे ॻोठ में पुलिस जी वठ वठा हूंदी, ऐं अहिड़ी हालत में रिश्तो वठणु मुनासिबु न लॻंदो। ऐं उहो छा सोचींदा त असांखे पंहिंजी ऐं हिननि खे वरी रिश्ते। हा पुट, जेसे ताईं माहौल हेॾे हेॾे नथो थिए तुंहिंजे रिश्ते लाइ वञणु सही नथो लॻे ओॾे। बाबा इन जो माहौल कॾहिं बि सिधो कोन थींदो। हिक न ॿी ॻाल्हि ते इन जा हथियार सिधा हूंदा। अलाह ख़ैर कंदो अथई, थोरो माहौल थधो थिए पोइ तव्हांखे मां चवंदुसि पोइ वञिजो। जेकी तुंहिंजी मर्ज़ी पुट। हाकिम ज़ादी, ही सभु कुझु मुंहिंजे करे पियो थिए। पहिरियां वज़ीर जो खून, हाणे तव्हांजे सोट ते हमिलो। इहे सभु खून मुंहिंजे खाते में लिखिया वेंदा। तूं पाण ते ॾोह न ॾिने न। थी सघे थो हिननि खूननि जे पोयां के ॿिया सबब हुजनि। को बि सबब न आहे। अचे तव्हांजो भाउ, मां उन्हनि खे चवां थी त मूंखे नवाब खान वारनि जे हवाले करे छॾे। हाणे मां ॼाणा या मुंहिंजी क़िस्मत ॼाणे, मां वधीक बेगुनाह माराइण नथी चाहियां। मौत जो सिलसिलो रुकंदो नाहे नैना।
तूं ज़िंदा रहीं या न। हाणे जेको ॿिनि धुरियुनि जे विच में तकरार शुरू थियो आहे न, इहो ख़तमु न थींदो। हीअ अञा शुरूआत आहे। न ॼाण त अॻिते अञा अलाए छा थींदो। डॉक्टर साहब छा था सम्झो? हमरा चढ़ी वेंदो आहे हिन जो हिते इलाज या न? असां वटि उहे सहूलियतूं न आहिनि जो अव्हां जे हमरा खे बचाए सघूं। पोइ भला ॿाहिरि खणाए वञासीं। बहितर बि ईअं रहंदो जेकॾहिं असांखे ॿाना बासरो हुजे हा त असां ज़रूरु हिते रहायूंसीं। महिरबानी डॉक्टर साहब। हाणे हिकिड़ी महिरबानी ॿी कयो, तव्हां लेटर कढी ॾियो जीअं असां हमरा खे कराची खणाए वञूं। अकबर तूं जल्दी वञी एम्बुलेंस वारनि सां ॻाल्हा त हमरा खे कराची खणाए हलूं, देरि न थी वञे। ठीकु आहे बाबा साईं, मां एम्बुलेंस कराए थो वठां। सजावल खान हाणे मूंखे इहो ॿुधायो त केस कंहिंजे मथां दाख़िल करणो आहे? सूबेदार साहब, छा तव्हां FIR कटे नवाब खान खे लाकअप करे सघो था? हमरा खे होश में अचणु ॾियो। पोइ जेकॾहिं उहो नवाब खान जो नालो खणे थो त पोइ मां ॾिसां थो त FIR कीअं नथा कटियो तव्हां नवाब खान जे ख़िलाफ़। फ़िलहाल तव्हांखे इजाज़त आहे। हमरा खे होश अचण खां पोइ तव्हांखे असां नाला ॾींदासीं। ठीकु आहे सजावल खान, ठीकु आहे, अव्हां जी मर्ज़ी। राज कुहाए छॾिया असांजी छोरी राज बचुल। न्याणीअ मथां इल्ज़ाम न हणनि भागा, इहो सॼो कमु तुंहिंजो आहे। जेकॾहिं न्याणीअ जे करे खून थियनि था न त इहो कदम खणण लाइ बि तूं हुनखे मजबूर कयो आहे। ओ रन सम्झी छो नथी जे उन टाइम में छोरी असां सां गॾु अचे हा न त मां रेस खे मिंथ मेड़ करे रेस जी झोली में भलो साईं विझा हा त छोरी बची पए हा। हाणे तूं ॿुधा, छोरी खे ज़िंदा छॾींदा, 3-4 खून थिया आहिनि, 3-4। न ॼाणे इहो सिलसिलो लाइ केतिरो हले, अलाए केतिरा खून थियनि, तूं केतिरा ॻणींदी? भली ये माण्हू ज़िद में अची हिक ॿिए खे मारे विझनि, पर तूं इहो इल्ज़ाम न्याणीअ ते ई ॾींदे। इहे माण्हू पहिरियां न पिया मरनि ऐं हाणे था मरनि। बचुल, मां तोखे ॿुधाए थो छॾियां, रेस नवाब खान रत जी रांदि अहिड़ी खेॾियो आहे जो सिजावल बेज़ार थी छोरी मां पाण हथ कढंदो ऐं छोरी जॾहिं वापसि मोटी न त नवाब खान काती खणी ऐं छोरी जे कंध ते वहाइण शुरू करे छॾींदो। मुंहिंजो वस पुॼे न त इहा काती खणी मां तुंहिंजे कंध जे मथां वाहियां, तोखे दुंबे जियां कोही तुंहिंजी बूटी बूटी करे ऐं कुतनि ऐं कावनि खे खाराए छॾिया। निभागी रन, तूं मुड़ुस खे दुंबो सम्झी कुहंदी, अॼु मां तोखे कोन छॾींदुसि। वाह, जेकॾहिं हाणे मुंहिंजे मथां हथ खयो थी न त सॼी ज़िंदगी लाइ घर छॾे हली वेंदी मैं ऐं तोखां तलाक वठंदमि। सम्झां थो त तुंहिंजो सालू दिमाग़ ख़राब कयो आहे, तॾहिं तूं तलाक जूं ॻाल्हियूं पई थी करी, अॻु में न पई करी। बंदूक हण सालूअ खे, मुआ तूं ईअं कुटींदो रहने त पोइ मूंखे घर छॾणो पवंदो न। अदा कूड़ न ॻाल्हा, सही सही मूंखे इहो ॿुधा त इहे खून आख़िर कराए केरु थो? जेकॾहिं इन्हनि कमनि में दादा जो हथ हुजे हा न त मूंखे ज़रूरु ॿुधायां, पर इन्हनि खूननि में दादा जो हथ को बि कोन्हे। इहो समूरो नतीजो नवाब खान जी ज़िद जो आहे। हू सिजावल खे झुकाए ऐं नैना खे वापसि थो आणणु चाहे। जेकॾहिं ईअं आहे न त दादा इन कम जे लाइ ॿिए हमरा खे छॾियो हूंदो ऐं मूंसां सलाह बि कोन थो करे। हू तोसां सलाह नथो करे, या तो मूंखां ॻाल्हि लिकाई थो। अदी, मां भला तोसां कूड़ ॻाल्हाए सघां थो? तूं मूंसां कूड़ त नथो हणी सघीं, पर उहो कहिड़ो कमु आहे जो नवाब खान तुंहिंजी सलाह खां सवा करे? त पोइ पक सम्झ त दादा जो को बि हथ न आहे। ख़ुदा करे ईअं ई थिए, बाक़ी मूंखे त ख़ौफ़ थी पियो आहे जेकॾहिं दुश्मनियूं वधाईंदो त पोइ नवाब खान खे छा हू ज़िंदा छॾींदा? दादा खे कुझु बि कोन थींदो, तूं इन ॻाल्हि जो को बि ख़ौफ़ न कर। अदा, तूं अञा ॿार आहीं, जिन जा मुड़ुस मरंदा छा उहे माट करे वेहंदा? ज़ाहिर आहे त हू पलांद वठण जी कोशिश कंदा। उन करे चवें थी अॼु खां पोइ पंहिंजे दादा जो वधि मां वधि ख़्यालु रखजां, हुनखे अकेलो कॾहिं बि शहर न वञण ॾिजां ऐं न ज़मीन ते। ठीकु आहे दी, त मां दादा जो हर वक़्तु ख़्यालु कंदो रहंदुसि। उन तरह बचण वारी गोली मां पंहिंजे सीने ते खणंदुसि। ॿियो हुकुम? अदा, इहो हुकुम न, बस तूं इहो ख़्यालु रखिजांइ जेकॾहिं नवाब खान खे कुझु थियो त ज़िंदा मां बि न रही सघंदसि। मूंसां इन्हनि खूननि जे पोयां कंहिंजो हथ थी सघे थो? मुराद, इहा ॻंढ तमामु जल्द खुलंदी। जीअं ई लाला होश में आयो न, सभु कुझु पाणे ज़ाहिर थी पवंदो।
ख़ुदा न करे जेकॾहिं लाला मरी थो पवे त पोइ उहो कुझु थींदो जेको सिजावल ख़ान चाहींदो। खणी जो इन्हनि खूननि में नवाब ख़ान जा हथ न हूंदा, पर नवाब ख़ान खे ॾंड ॾोह भरणो पवंदो। छा नवाब ख़ान नाहक खूननि जी चटी भरींदो? मुराद खणी जो नवाब ख़ान वरी ताक़त रखे थो, पर सिजावल ख़ान खां वधीक फॾाई ऐं लोफर ॿियो केरु हिते न हूंदो। पोइ जेकॾहिं नवाब ख़ान खे हिते सुकून में रहणो आहे त उन लाइ सिर्फ़ु 2 वाटियूं बचंदियूं। पहिरीं वाट, या त सिजावल ख़ान खे ख़तमु कराए छॾे, छो त पोइ सिजावल ख़ान पंहिंजो हर क़दम फूके फूके रखंदो ऐं नवाब ख़ान खे पंहिंजी जान जो ख़तरो थी पवंदो। ऐं जेकॾहिं मजबूर कंदो नवाब ख़ान सिजावल ख़ान खे ठाह जे लाइ, त पोइ ॿी वाट इहा ई आहे त नवाब ख़ान सिजावल ख़ान सां ठाह करे ऐं पोइ बाक़ी पंहिंजी ज़िंदगी ख़ौफ़ ऐं ख़तरे खां आज़ाद वञी गुज़ारे। चइबो त लाला जो मौत थियो त पोइ वॾो ममण मचंदो। ममण त मची चुको आहे मुराद, पोइ लाला ज़िंदा थो रहे या मरी थो पवे, बस ठापुर आहे ओसी ताईं, जेसी ताईं सिजावल ख़ान इस्पताल मां फारिग नथो थिए। तूं पंहिंजा पलव बचाइजां मूंसा, मतां हिन दुश्मनी में काहे पोई। नफ़े ऐं नुक़सान जो मूंसां कॾहिं सोचियो ई न आहे, जेको थियो ॾिठो। न ॼाण त कहिड़ियूं मुसीबतूं असांजे मथां अची पयूं आहिनि। बस मालिक साईं पंहिंजी मेहर करे, अल्लाह करे लाला खे कुझु न थिए। न त सोच हो तुंहिंजो मुंहिंजो छा थींदो। सजावल ख़ान पूरो ज़ोर लाए पियो, लाला खे कराची खणायो वियो। बस दुआ कर त मालिक साईं ख़ैर करे, लाला ठीक थी घर अचे। बस मालिक साईं तुंहिंजी मुंहिंजी हयाती बि लाला खे बख़्शे ॾे। आमीन। हो तूं ख़बर ई नथी पवे, कंहिंजी ॿरियल बाहि में असांजा पलव पिया था सड़नि। इहो सॼो मसइलो इन छोकिरीअ तां थियो आहे। वज़ीर जे मौत खां पोइ लाला मथां हमिलो नवाब ख़ान सजावल खे झुकाइण थो चाहे। ईअं सुठो थिए हा न त नवाब ख़ान सिजावल खे ई ख़तमु करे छॾियां, त इहे मसइला इते ई दफ़न थी वञनि हा। इहो ज़िद आहे नवाब ख़ान जो त सिजावल खे मारणु नथो चाहे, झुकाइण थो चाहे। इन ॿिन्ही निभागनि जी ज़िद में घर त असांजा तबाह था थियनि, झोलियूं त असां उजड़ी वयूं न। हा मीना, चवंदा न आहिनि त विढ़नि सान ई लताड़जनि बूढ़ा। बस रब साईं सभिनी खे सानिया ॾे, बाक़ी पंहिंजनि जो विछोड़ो जीअं खे छोरे थो छॾे। बस रब साईं मेहर करे पंहिंजी मुंहिंजे लाला खे कुझु न थिए। सिजावल लाला खे खणी कराची वियो आहे, इहा ख़बर सिर्फ़ असांखे न पर दुश्मननि खे पइजी वई हूंदी। भाॼाई अल्लाह साईं असांजी हिफ़ाज़त कंदो। जेकॾहिं हू घर में आया न त बंदूक खणी बिब फाड़े रखंदीसान। छा तूं हथियार हलाए वेंदी आई? सिर्फ़ पुफी न, मां ऐं अम्मा बि हथियार हलाइण ॼाणो था। बाबा असांखे बि सेखारे छॾियो आहे। ख़ुदा ख़ैर करे नैना, जेकॾहिं दुश्मन अची विया न त तुंहिंजी हिफ़ाज़त असीं कंदासीं। अल्लाह ख़ैर कंदो, पर मां हाणे वधीक खून फेड़ कोन ॾींदसि। नवाब ख़ान जा जेकॾहिं माण्हू अची विया न त मां उन्हनि सां गॾु हली वेंदसि। जहिड़े करण जी का बि ज़रूरत न आहे। अदा अचे न पोइ तोखे उन्हनि जे हवाले कंदासीं, पोइ तूं भली हली वञिजां। बाक़ी हिन वक़्तु न तोखे वञणु ॾींदासीं न ई दुश्मननि खे घर में पेर रखणु ॾींदासीं। हा नैना, जेकॾहिं तूं हितां वें न त सिजावल जा सुवाल असांजे मथां हूंदा ऐं असां हितां तोखे वञणु कोन ॾींदासीं। ख़ुदा कंदो त अहिड़ो वक़्तु कोन ईंदो। मालिक साईं ख़ैर कंदो। दादा हाणे ही वक़्तु आहे सजावल वारनि जे घर हली छोकिरी कढण जो। दादा ॿुधण में आयो आहे त सजावल लाला खे खणाए कराची वियो आहे। हा बाबा साईं, उन्हनि जा हमरा असांजी सट सही कोन सघंदा, वधीक तव्हांजो जेको हुकुम। बाबा साईं, हूं बि इहे सजावल ऐं लाला जे ॾढ ते विढ़ंदा आहिनि ऐं हू ॿई न आहिनि हिते। मां चवां थो इहो मौक़ो भलो आहे। जन मूंखे ख़बर आहे सजावल जी ताक़त लाला ऐं वज़ीर हुआ, जेके ॿई न आहिनि। सजावल बि कराची वियल आहे ऐं उन्हनि जे माण्हुनि जे मथां ख़ौफ़ छायल आहे। असां उते हली रुगो हिकिड़ी ताड़ी वॼाईंदासीं न, सभु माण्हू तितर बितर थी वेंदा ऐं असांखे छोकिरी वापसि आणण में का बि रुकावट कोन हूंदी। पोइ छा सलाह आहे दादा, कयूं हली धमाको? करो न, तव्हां वरी ॿाहिरि बीहो, असांजो सुल्तान पाण में सलाह करे
वे अचूं था। ठीक है बाबा साईं, असां ॿाहिरि बीहूं था, पर ही मौक़ो हथनि मां न विञायो। सिजावल वारनि खे असांजी ताक़त जी ख़बर पइजी वेंदी। सही तो चई, ईअं ई कंदासीं, पर एॾो वॾो क़दम खणण खां पहिरियों थोरो सोचणु घुरिजे, किथे पंहिंजो ई नुक़सानु न थिए। ठीकु आहे न? तव्हां हलो ॿाहिरि बीहो। मूंखे पूरी पक आहे बशो, नवाब खान वॾो गंद कंदो। छो त नवाब खान खे ख़बर आहे त सिजावल खान जो पूरो घर ख़ाली थी चुको आहे। इन करे चवां थो त होशियारी कजां, जेकॾहिं अचनि त मुड़ुसु माण्हू थी मुंहुं ॾियणो आहे। पेर पोइ हिते कोन हटंदा अकबर, जे मरी पवां न मयार न ॾिजां। असांजे ॻोठ मथां मौत घणा लामारा ॾेई चुको आहे, हाणे वारो आहे नवाब खान उन जे माण्हुनि जो। जेकॾहिं अचनि न त टके जी रियात न कजो, सिधियूं गोलियूं हणजो सीने वारियूं। तूं छा थो सम्झी? मां ॿारनि वांगुरु हवाई फायर कंदुसि, सिधियूं गोलियूं हणंदोसां, सिधियूं। पशु जेकॾहिं हिते आया न त हुन जा फिफड़ कढी हितां रवानो करिणो आहे। दादा पोइ छा सलाह आहे? हिन वक़्तु जेकॾहिं असां सजावल जे घर मथां हमिलो था कयूं न, इहा असांजी बेवकूफ़ी चइबी, पता न? दादा मां मञा थो, सजावल ऐं लाला जंज न हुजण जे करे हू हद खां वधीक अॼु होशियारु हूंदा, पर असां हुननि खे भॼाए सघूं था। उन्हनि खे भॼाए असां छोकिरी खणी वापसि आणींदासीं बि सही, पर लाला ऐं वज़ीर जे खून जो इल्ज़ाम असां मथां लॻंदो। जॾहिं त असांजा हथ साफ़ आहिनि, पोइ उन्हनि जे खून जो इल्ज़ाम असां पंहिंजे मथां छो खणूं? कुझु ॾींहं सब्र कयो, सजावल खे वापसि अचणु ॾियो ऐं हिन मूसा खे बि ज़ोर लॻाइणु ॾियो। पोइ बि जेकॾहिं छोकिरी वापसि न आई, मां मूसा तव्हांखे अॻियां करे ॾींदुसि। पोइ वॼाए जो धमाल, तव्हांखे केरु बि कुझु चवण वारो न हूंदो। ओ मटम शाहरू, पंहिंजे छोरे खां पक कर, जेकॾहिं हीअ बाहि हिन जी ॿारियल आहे त मां वञी पंहिंजो ॿिए हंधि बंदोबस्तु कयां। होॾे तड़िस हथनि मां निकितो थो वञे पियो। अहिड़ियूं थो ॻाल्हियूं करे ॼण खून ई हिन कया आहिनि। खून केर बि करे, पर मूसा जो थोरो भात हूंदो त टंग बुस मां। बाबा मां बुरो ई सही, मां मञा थो, मां चोर ई सही, लोफर सही, पर अॼु ॾींहं ताईं कंहिंजो नाहक रत मूं कोन वहायो आहे। हा बाबा, अदा एॾो बि ज़ालिम न आहे जे वते तो माण्हू मारींदो। हा हाणे त मसीद जो कका मुसले तां उथई कोन थो। बाबा जेका तोखे ख़बर आहे न, मां उहो ई आहियां। मां लुच आहियां, लोफर आहियां, पर बाबा मां खूनी न आहियां, ऐं न ई वरी मां कंहिंजो खून कयो आहे। ओ पा भली तूं भित सां मथो टकराए पंहिंजो, पर हे पिणे कोन मञींदी। ॻाल्हि ईअं थी करी ॼण छोरे जो दुश्मन ई मां हुजां। मां छो चाहींदुसि त ही आज़ार में हुजे? तूं त असां सभिनी जो सॼणो आहे, वॾो ख़ैर ख़्वाह आहे। छल का बंदूक लॻंदई शाहरू हां वारी। मां सभिनी जो दुश्मन आहियां, बाक़ी हिन घर जी सॼणी तूं आहीं। मां चवां थी पई मूंसां वात न हण, मुंहुं सुकल सांड्रा। बंदूक हुजे त हिन महिल टोक जई जहिड़ो खणी असांजो साह नक में कयो थी। खुदा खे मञो बाबा, मां घर में 2-4 मिंट अचां थो त मूंखे सुकून जो वेहण ॾियो। इहा महिरबानी कयो बाबा, तुंहिंजे ई अम्मा जे झेड़े जे करे मां तवाईअ में वञी चोरियूं कयूं, ऐं हाणे चवां थो त इहे चोरियूं चकारियूं छॾे सुकून जो वेही घर में आराम कयां, पर तव्हां साईं मूंखे किथे था बख़्श कयो। अब्बा मां बस कई मां, तूं सदाईं सॼो ॾींहुं घर में वेठो, पर हिकिड़ी ॻाल्हि यादि रखजांइ के तूं घर में वेठो हूंदे त असां छा मिटी पटे खाईंदासीं। आहे हिन जो हाल त कमाए ईंदो अचे असांजो पेट पालींदो। तूं न जेके हे गोह वारियूं फूकूं थी ॾी, मां वरी माठ करे वेही रहां। हाणे ॾिस, लिखो लछण पिणे जा लिखो। अञा चओ था त मां छिती थी थियां पई। तूं चाहीं थी त छोरो घर में न वेहे, वञी चोरियूं करे तुंहिंजो पेट भरे। मां निकिरां थो घर मां बाबा, मां वञां थो। हाणे तव्हांजी मर्ज़ी आहे, घर में सुकून सां वेहो या हिक ॿिए खे केलियो। मुंहिंजी ज़ारी आहे, मुंहिंजी तव्हां अॻियां तोबा आहे बाबा।
वायो वायो छोरो तवाई थी वायो। हा तुंहिंजी अम्मा जी ॾाढी बंदि थिए त अदा को घड़ी खनि वे पर तव्हां त माठ करण जो नालो ई कोन था वठो। चाचा साईं जेको मुंहिंजे हथ में हुयो मूं पूरी कोशिश कई। कराची जी सभ खां वॾी अस्पताल में लाला खे दाख़िल करायो था ऐं इलाज लाइ 5 लख रुपया बि जमा कराया था। संदसि ख़िदमत लाइ 2 दोस्त बि छॾे आयो आहियां। डॉक्टर हाणे पंहिंजे इलाज में त का कसर कोन छॾींदा। बाक़ी आहे लाला खे हाणे दुआउनि जी ज़रूरत जेके असां ऐं तव्हां करे सघूं। अबा असां त हर वक़्तु दुआऊं घुरूं पिया, अॻिते बि मालिक भलाई कंदो। अबा आख़िर डॉक्टरनि छा चयो आहे? को त आसरो ॾिनो हूंदो न। चाची तव्हांखे कहिड़ो कूड़ो दिलासो ॾियां? ईअं सम्झो त अस्पताल में लाला खे ज़िंदा लाश वांगुरु छॾे आयो आहियां। डॉक्टर पूरी कोशिश कनि था। जेकॾहिं हूंदसि हयाती न त अलाह कंदो चढ़ी पवंदो। सिजावल पुट जेकॾहिं अहिड़ी ॻाल्हि हुई त कुझु ॾींहं तूं पाण उते रही हा न। चाची जेकॾहिं उते मुंहिंजी ज़रूरत हुजे हा न त कुझु ॾींहं त छा मां सौट वटि पूरो महीनो बि रही सघां। बाक़ी हाणे कमु आहे डॉक्टरनि जो। ॿी ॻाल्हि त जॾहिं मुंहिंजी बि उन्हनि खे ज़रूरत पवंदी तो मूंखे फोन करे वठंदा। चाची गाॾियुनि अॻियां कहिड़ो पंधु आहे, घड़ी सट में माण्हू वञी पहुचंदो। पर मां हिते सिर्फ़ु नवाब खान लाइ आयो आहियां, छो त सौट वज़ीर खे बि माराइण वारो उहो ई आहे। पर सौट लाला मुंहिंजी इन ॻाल्हियुनि ते कन ई कोन ॾिनो। हाणे छा सोचियो अथई पुट? चाचा अञा पुछींदो त छा सोचियो अथई? सिजावल इस मां हथ थी ॿधाए, जेतिरो तोखां दरगुज़र थिए न ओतिरो कर, ॾाहो थी। चाची मुंहिंजो वात रत सां हिन वक़्तु भरियल आहे ऐं तूं चवी थी सब्र कयां। जेसी ताईं इन मस्त उठ खे गोॾनि भर न झुकाईंदुसि माठ करे कोन वेहंदुसि। मालिक साईं तूं पंहिंजी बाज हिकजे। अल्लाह साईं तोखे पारत थई, मुंहिंजे बचड़े ॾे बि ख़ैर कर, दुश्मननि ॾे बि ख़ैर कर। अना त सजावल जो ज़ोर हुयो त या एफआईआर मूं ते कटिजी। हाँ वॾा, पर मूं साफ़ इनकार करे छॾियोमांसि। चयोमांसि जेसी ताईं लाला होश में नथो अचे मां कंहिंजे बि चवण ते कंहिंजे बि मथां एफआईआर कोन कटींदुसि। ये जेकॾहिं मुंहिंजे हुकुम जो पाबंद हूंदे न ऐश कंदे ऐश। बाक़ी जेकॾहिं सूबेदार वकार खान वांगुरु नवाब खान सां फिटाइण जी कई न त पोइ ॻोल्हियो कोन लभंदे। नवाब खान जेकॾहिं अहिड़ी ॻाल्हि हुजे हा त मां तव्हांजी हाज़ुरी भरण छो चाहां? सुल्तान हुकुम दादा। सूबेदार असद खे वठी वञ ऐं ख़र्ची कराए छॾेसि। बाबल साईं ॿियो अर्ज़ु, तव्हांजे मथां एफआईआर दाख़िल कराइण लाइ सजावल मथां ज़ोर ज़रूर विझराईंदो। मां वेठो आहियां, तूं को बि खौफ़ न कर। मथे ॻाल्हाए थो छॾियां। हाणे हलियो अच मूंसां, मूंखे तुंहिंजो ई इंतज़ार आहे। सिजावल खान मूं त सम्झो तव्हां पंहिंजे सौट लाला जो टीझो करे पोइ मूंखे फोन कंदा। ख़ैर गुर मूंसा, अञा मुंहिंजे सौट जे साह जो सॻो टुटो न आहे। अलाह कंदो त ख़ैर सां मुंहिंजो शीं सौट अस्पताल मां तयार थी ख़ैर सां घर ईंदो। मां बि तव्हांजो दुआगू आहियां। मालिक साईं तव्हां सां ई भलाई कंदो। चङो, बाक़ी ॻाल्हियूं साम्हूं थींदियूं। इहो ॿुधाए त कहिड़े टाइम ताईं पहुचंदई? कलाक बि वॾो आहे, पहुची वेंदुसि। तव्हां रुगो मानी तयारु कराए छॾियो। तूं पहुचण जी कर, मानी तयार हूं। मूसा खान छा सिजावल खान सां मिलणो ई अथव? हाँ, पर मां अकेलो वेंदुसि। तूं भली ॻोठल, पोइ शाम पंहिंजी उते मुलाक़ात थी। जेका तव्हांजी मर्ज़ी। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।